जय राम जी की जय झूलेलाल। नमस्कार दोस्तों, मां पूजा पिंजाणी भावनगर गुजरात मां अॼु तव्हां लाइ हिकु ख़ासि ॻाल्हि खणी आई आहियां जंहिंखे ॿुधाईंदे ॾाढी ख़ुशी थी रही आहे त सिंधी न्यूज़ ऐं व्यूज़ फेसबुक पेज आहे ऐं यूट्यूब जी चैनल सिंधी न्यूज़ ऐं व्यूज़ ते रोज़ सुबुह जो 11 जुलाई खां 9 लॻे सिंधीअ में ऐं राति जो 9 लॻे हिंदीअ में स्वामी लीलाशादन जी वाणी शुरू थी चुकी आहे। दोस्तों, गुज़िरियल 40 सालनि खां हीअ पवित्र वाणी प्रिंटेड फॉर्मेट में पाण सभिनी लाइ उपलब्ध हुई, पर हाणे जेको ज़मानो आहे सोशल मीडिया जो वक़्तु आहे। फेसबुक ऐं यूट्यूब जी बोलबाला आहे ऐं घर घर में नंढे तोड़े वॾे जे हथ में पंहिंजो पंहिंजो अनलिमिटेड डाटा वारो मोबाइल आहे। अहिड़े वक़्त में पाण सभई पंहिंजी पंहिंजी फोन में हीअ पवित्र वाणी ऑडियो ऐं वीडियो जे रूप में ॾिसी सघूं, उन लाइ भावनगर में हीउ कमु शुरू थियो आहे। दोस्तों, मां चाहींदमि त तव्हां सभई हीअ पवित्र वाणी पंहिंजी फोन में ज़रूर ॾिसो, पाण बि ॾिसो ऐं पंहिंजे परिवार जे ॿियनि मेंबरनि खे बि ज़रूर ॾेखारियो ऐं ख़ासि ॿारनि खे ज़रूर ॾेखारियो। दोस्तों, उन इहा वाणी ॾिसण लाइ तव्हांखे सिर्फ़ु एतिरो करिणो आहे त पंहिंजे फोन में यूट्यूब अथव, उन ऐप खे खोलियो, सर्च ऑप्शन में टाइप करियो सिंधी न्यूज़ ऐं व्यूज़। जीअं ई दोस्तों तव्हां इहे टाइप कंदा त असांजी चैनल तव्हांजी स्क्रीन ते ईंदी। दोस्तों, उन खां पोइ चैनल जे मथां सब्सक्राइब वारी स्विच खे दबायो ऐं नोटिफिकेशन खे पासे में बेल आइकन उन ते क्लिक कयो ऐं नोटिफिकेशन फॉर ऑल कयो। दोस्तों, बस तव्हां एतिरो कंदा त असां सां यूट्यूब ते जुड़ी वेंदा ऐं दोस्तों तव्हां रोज़ नई वाणी वार वीडियो ॾिसी सघंदा ऐं अॻिते हली सिंधी कार्यक्रम बि ॾिसी सघंदा। ऐं मूंखे आशा आहे त तव्हां सभई हाणे जो हाणे ज़रूर ज़रूर असां सां जुड़ी वेंदा। थैंक यू फ्रेंड्स। जय झूलेलाल, जय राम जी की।